ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله باب قول الله أعوذ بالله من الشيطان الرجيم ونضع الموازين القسط ليوم القيامة وإن أعمال بني آدم وقولهم توزن وقال مجاهد القسطاس العدل بالرومية ويقال القسط مصدر المقسط وهو العادل وأما القاسط فهو الجائر وبالسند المتصل منا إلى أمير المؤمنين في الحديث الحافظ الحجة أبي عبد الله محمد بن إسماعيل بن إبراهيم بن مغيرة رحمه الله ونفعنا بعلومه وبه قال حدثنا أحمد بن أشقاب قال حدثنا محمد بن فضيل عن عمارة بن القعقاع عن أبي زرعة عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال النبي صلى الله عليه وآله وسلم كلمتان حبيبتان إلى الرحمن خفيفتان على اللسان ثقيلتان في الميزان سبحان الله وبحمده سبحان الله العظيم صلاة شریف پڑھو محترم دوستو किताब सही बुखारी जो आखिरी बाब आए दर्स ॾियण खां अॻु में थोड़ी दिक्कत मूंखे महसूस थिए पई त हिन मजलिस में मुंहिंजा असातिज़ा किराम बि मौजूद आहिनि ऐं पतो न आहे त दर्स जे लाइ डॉक्टर साहब मुंहिंजो इंतिखाब कीअं कयो उलमा जी मजलिस बि आहे ऐं आम माण्हू बि मौजूद आहिनि जेकॾहिं महज़ इल्मी ॻाल्हियूं बयानु कढियूं त शायदि अवाम खे कुझु बि पले न पवे जेकॾहिं ख़ासि अवांजी ज़बान इस्तेमालु कई वञे पोइ शायदि उलमा किराम कहिड़ा तबसरा कनि इन जे करे अल्लाह खां दुआ घुरां थो त मूंखे तौफ़ीक़ ॾे ऐं चंद ॻाल्हियूं मुंहिंजे ज़बान मां उहे ज़ाहिर फ़रमाए जंहिंसां उम्मत मुहम्मदी ऐं उम्मत मुस्लिम जी भलाई वाबस्ता हुजे मुंहिंजा दोस्तो दर्स जे मुतअल्लिक़ात जे बारे में माण्हू काफ़ी कुझु ॻाल्हाए सघे थो पर उहो वक़्तु बि एतिरो न आहे ऐं शायदि मौज़ूअ खां उहा ॻाल्हि ॿाहिरि बि निकिरी वेंदी एतिरी ॻाल्हि मुख़्तसर ॿुधायां त जंहिं किताब जी तव्हांजे साम्हूं इहा हदीस पढ़ी वई आहे ऐं उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे त असहुल कुतुब बअद किताबिल्लाह सहीहुल बुखारी क़ुरान खां पोइ हिन जो मर्तबो आहे हिन किताब सही बुखारी खे अल्लाह जल्ल जलालहू इमाम बुखारी जे इख़लास जे करे उहो मक़ाम हासिल फरमायो जो इमाम बुखारी खुद
उन वक्त पढ़ण वारा बिज़ात शागिर्द तिन जो तादाद बि 90,000 हो। 90,000 उहे शागिर्द हुआ जेके हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि वटि बिज़ात ही सही बुखारी पढ़ी चुका हुआ। तो बुखारी 20 सदी जो आलिम है। अॼु ॾींहं ताईं दुनिया के सभिनी मुसलमान मुल्कनि जे अंदर बुखारी शरीफ पढ़ाई वञे थी। हज़ारें क़िस्म जा आलिम ऐं फाज़िल तैयार थियनि था। उहे बि बिलवास्ता हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जे शागिर्दी में दाख़िल आहिनि। पोइ जुदा ॻाल्हि आहे त सबके ज़माने ऐं सबके दौर जो मक़ाम पंहिंजो पंहिंजो हो। अॼु असांजो लाउडन ते ऐलान थींदो आहे शेखुल हदीस। इमाम औज़ाई 30 सदी जो आलिम आहे। उनखां पुछियो वियो त सहाबा किराम जे बारे में असांखे वाक़िफ़ कर ऐं राय क़ाइमु कर। हज़रत इमाम औज़ाई फरमायो त आउं कहिड़ी राय क़ाइमु करियां। सहाबा जे करे अॼु मौजूदु हुजनि हा त सादगी जे करे तव्हां उन्हनि खे चरिया चओ हा ऐं चालाकी जे करे हो असांखे मुनाफ़िक़ चवनि हा। इमाम औज़ाई 30 सदी जो आहे। तंहिंखां पोइ इमाम ग़ज़ाली आयो जेको 5 सदी जो आलिम आहे। उनखां पुछियो वियो त इमाम औज़ाई जे मुतालिक़ राय क़ाइमु कर। तॾहिं ग़ज़ाली चयो त औज़ाई जे मुतालिक़ कहिड़ी राय क़ाइमु करियां। औज़ाई जे करे अॼु हुजे हा त सादगी जे करे असीं उनखे चरियो चऊं हा, हू चालाकी जे करे असांखे मुनाफ़िक़ चवे हा। ज़माने जी थोड़ी तब्दील थी वई। मुंहिंजे ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त असीं जेके हिन वक़्त में शेखुल हदीस आहियूं, जेकॾहिं ग़ज़ाली हुजे हा त कन मां झले असांखे उथारे छॾिया हा त आई मदरसनि खे ठहियो पर होटलुनि ते वेहण जा लाइक़ न आहियो। बरकत जो ज़मानो हो। दीन जो अल्लाह जल जलालु खे हिफ़ाज़त करणी हुई। तंहिंजे करे हुन जमाती अहिड़ी तयार कई जेका क़ुद्दूसी ऐं पाक जमात हुई। दुनिया सां हुननि जो ज़रे जो वास्तो न हो। अल्लाह जी रज़ा ही बुखारी शरीफ जो किताब जंहिंमें 8000 हदीसूं तकरार सां आहिनि। हर हदीस जे लिखण वारे वक़्त में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि 2 रकातूं नमाज़ नफ़िल पढ़ी आहे। ॿिया जेकॾहिं नफ़िल न हुजनि हुनजे खाते में त 16,000 रकातूं हिन किताब जे तस्लीफ़ वारे वक़्त में उनजे खाते में दाख़िल थी वयूं। सम्झ। तंहिंखां पोइ उन्हनि खे उहे सहूलियतूं पढ़ण जूं कोन हुयूं जेके तव्हांखे आहिनि। कमरा ठहियल ठुकल, मानी तयार शुदा, बिस्तरा ॿिया सभु। हुननि खे उहा का बि ॻाल्हि कान हुई। न को किताब हो न को ॿियो हो। सम्झ। कलम कागज़ खणी उस्ताद जा हदीसूं लिखंदा हुआ या यादि कंदा हुआ। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं बीमार थियो, उनजे पेशाब जी टेस्ट कराई वई। तॾहिं डॉक्टर चयो त ही उन राहिब जो पेशाब आहे जंहिं ज़िंदगी भर ॿोड़ न खाधो आहे। उन राहिब जो पेशाब आहे जंहिं ज़िंदगी सॼी ॿोड़ न खाधो आहे। हे माण्हू उहे हुआ जो असीं 100 दफ़ा ज़बान खे अतर ऐं ख़ुशबू सां धोऊं। सम्झ। त बि हिननि जो नालो वठण हिकिड़ी क़िस्म जी बेअदबी आहे। हिननि जो मक़ाम अल्लाह जल जलालु बिल्कुलु वॾो कयो। दीन जी हिफ़ाज़त करणी हुई त हे उहे शख़्स हुआ जिन जो इंतिख़ाब अल्लाह जी ज़ात कयो। तंहिंजे करे अक़िल इंसान जो कमु नथो करे। असीं हदीस खे 100 दफ़ा बेवता ॾियूं, यादि नथी पवे। इमाम बुखारी जॾहिं बगदाद में दाख़िल थियो तॾहिं हिन जे हाफ़िज़े जे इम्तिहान जे लाइ 10 माण्हुनि इम्तिहान वरितो। सबके 10 हदीसूं जुदा जुदा सनद सां लिखियूं। त ॾिसो बुखारी जो हाफ़िज़ो आहे अकेलो। जॾहिं बुखारी जे अॻियां उहे 10 हदीसूं पढ़ी वयूं त ॿुधाए हीअ हदीसूं कीअं चई ला अदरी। वरी ॿिए पढ़ियो चई ला अदरी। इन 100 हदीसूं 10 ॼणा पढ़ी विया, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सनदूं बदिलाए चई ला अदरी। माण्हू सम्झो त बुखारी आलिम कोन्हे। ला अदरी हिन जे जालत ते दलील आहे। पर मसालो छा हो त पहिरीं खां शुरू थियो।
उनखे चई पहिरीं तो हिननि सनदनि सां हेॾा हदीसूं पढ़ियूं आहिनि, इन न आहिनि, हे हिन आहिनि। जेके 100 हदीसूं हिकिड़ी महफ़िल में फौरन पढ़ियूं वयूं, सभु कंहिंखे संस ॾह उन्हनि पढ़ियल लफ़्ज़नि सां ॿुधाए, वरी सभु कंहिंजे अॻियां सही मज़ामीन ऐं सही हदीस जो जेको मवाद आहे सभु साम्हूं पेश अची कई। मूंखे ॿुधाए अहिड़ो हाफ़िज़ो दुनिया में कहिड़ो थियो हूंदो? अल्लाह सी अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा कया। इब्न तैमिया छोकिरो, उनजो हाफ़िज़ो मशहूर हो। हिकिड़ो आलिम दर्जी दुकान ते वेठो, इब्न तैमिया अची मटियो, उनखे सॾु कई, पटी लिखी, उन ते अखर लिखई। इब्न तैमिया जे साम्हूं करे अखरनि खे ढाए करे चई, हाणे ॿुधाए मूं छा लिखियो? हिकिड़ो लफ़्ज़ बि न मुंहिंजो, सॼी पटी मेटल जेका अखियुनि सां ॾिठी ओॾी महिल ॿुधाए। इहो उन्हनि जो हाफ़िज़ो। तंहिंखां पोइ अल्लाह सां जेका उन्हनि खे महिनत ॾिनी हुई इल्म जे हासिल करण जी, ऐं इल्म जो जेको शौक़ु ॾिनो हो, तंहिंजो अंदाज़ो हिन मां लॻायो। इमाम ज़ोहरी रहमतुल्लाह अलैह मदीने जे मस्जिद नबी जे अंदरि हदीसूं यादि करे ऐं लिखे वेठो। 40 ॾींहं थिया, घर बि मदीने में आहे, पर मदीने जे अंदरि वियो कोन। 40 ॾींहंनि खां पोइ घर वारी मस्जिद नबी जे दर ते अची बीठी, सॾु कई इमाम साहिब खे, जेको पंहिंजो मुड़सो, तंहिंखे सॾु करण खां पोइ ॿियो कुझु बि न ॻाल्हाई। चई वल्लाहि लहाज़िहिल कुतुबु अशद्दु अलैया मिन सलासे ज़राइर। चई ज़ोहरी तुंहिंजा हे किताब 3 पया जी औरतुनि खां मूंखे ॾुखिया था लॻनि। जेकॾहिं 4 ज़ालूं तुंहिंजियूं हुजनि हा त चौथे ॾींहुं मुंहिंजो वारो हुजे हा। हिननि किताबनि तोखे अहिड़ो रोके रखियो आहे जो 40 ॾींहंनि ताईं तूं घर कोन आयो आहीं। इहा उन्हनि जी महिनत। असीं त लिखियल किताबनि जे हाशियनि खे सम्झी नथा सघूं, उन्हनि जी इबारत पढ़ी नथा सघूं। हज़रत सुफ़ियान बिन उयैना खे जॾहिं ख़ादिम मानी खणी आयो, तॾहिं अखियुनि मां लुड़क किरिया। चई वल्लाहि ला अतअसफ़ु अला फ़वातिल इल्म बिल इश्तिग़ाल बिल अक़ल फ़इन्न ज़मान अज़ीज़। चई मानी जे खाइण में जेको वक़्तु ख़राब थी वेंदो आहे, जंहिंजे करे मुताले खां रुकिजी वेंदो आहियां, उन वक़्त जे ज़ाइए थियण ते अरमान मरण ताईं न विसरंदो। इहा हिकिड़ी जमात हुई जेका अल्लाह जल जलालहू तयारु कई। बहरहाल सम्झ, अल्लाह जल जलालहू जी इहा बि वॾी असांजे लाइ महिरबानी आहे जो हिन बुखारी शरीफ़ जे हदीस ऐं दर्स में शिरकत जी उन असांखे सआदत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाई। बाबो क़ौलिल्लाह, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हदीस खां अॻु में तराजिम क़ाइमु कंदो आहे ऐं उनखे अबवाब तराजिम चइबो आहे। आम तरह हज़रत इमाम बुखारी जी आदत इहा रही आहे त तर्जुमतुल बाब जे अंदरि पहिरीं हिकिड़ी हदीस आणींदो आहे, पहिरीं आयत क़ुरान करीम जी आणींदो आहे जेका उन आंदल हदीस जे मुआफ़िक़ हुजे। इन आणण में 2 मक़सद इमाम बुखारी जा आहिनि। हिकिड़ो मक़सद इमाम बुखारी मुतनब्बे करे थो त हदीस ऐं क़ुरान जो ताल्लुक़ उहो आहे जेको मतन ऐं शरह जो ताल्लुक़ आहे। क़ुरान करीम मतन आहे, हदीस पैगंबर हुनजे लाइ शरह आहे। इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास, ऐं पैगंबर क़ुरान असां नाज़िल कयो आहे उनजो बयान करण तुंहिंजे ज़रिए। जॾहिं क़ुरान करीम मतन आहे, पैगंबर हुनजो शारे आहे। हाणे जेकॾहिं को बि माण्हू असांखे चवे त मुर्ज़ साहिब क़ुरान करीम मां 5 वक़्त नमाज़ जा कढी ॾेखारियो, क़ुरान करीम में जेके ज़कात जा निसाब तव्हां मुक़रर कया आहिनि से कढी ॾेखारियो, त इहा हुनजी हमाकत चइबी। छो त हिदायत जे लाइ फ़क़ति क़ुरान न आयो, पर क़ुरान सां गॾु क़ुरान जे सम्झाइण वारो पैगंबर बि आयो। क़ुरान हाणे 2 वञी थिया, हिकिड़ो क़ुरान इल्मी वञी थियो, ॿियो क़ुरान अमली वञी थियो। क़ुरान इल्मी उहो आहे जेको तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे, ऐं क़ुरान अमली उहा जेका पैगंबर जी ज़ात आहे। पैगंबर उहो कमु कयो जेको हिन क़ुरान चयो, क़ुरान उहो ई ॻाल्हि चई जेका पैगंबर करे ॾेखारी। पैगंबर शारे आहे। सम्झ, जॾहिं हुन अकीमु सलात जी तशरीह कई जेका तवातिर वारे तरीक़े सां असां वटि अचे पई त
तवातुर एक तामुल वाले तरीक़े सां असां वटि अचे पई त बसि असांखे हाणे ॿी कढी ॾेखारण जी ज़रूरत कंहिं क़िस्म जी कान्हे त बुखारी आयत पहिरीं पहिरीं आणे तर्जुमतुल बाब जे अंदरि मुतनब्बे कयो त क़ुरान करीम जो ताल्लुक़ हदीस सां उहो आहे जेको मतन जो ताल्लुक़ शरह सां हुजे। हदीस पैगंबर शरह आहे, क़ुरान करीम उन जो मतन आहे। जेकॾहिं हदीस खे तस्लीम न कबो त क़ुरान ते अमल नामुमकिन आहे। इन तर्ज़ ऐं तरीक़े जे अंदरि इमाम बुखारी जी जीअं हिन किताब जे अंदरि हैसियत मुहद्दिसाना आहे, तीअं हिन किताब जे अंदरि हैसियत इमाम बुखारी जी मुफ़स्सिराना बि आहे। गोया त जीअं हदीस जी ख़िदमत कंदो हले तीअं हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह क़ुरान करीम जी बि ख़िदमत कंदो हले। सम्झ आख़िरी हदीस तंहिंजो तर्जुमतुल बाब रखई वनज़उल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह, इहा आयत आंदी। तंहिंजे लाइ हदीस जी तख़रीज कई कलिमतान हबीबतान इला रहमान खफीफतान अला लिसान शकीलतान फिल मीज़ान। हदीस में जेको लफ़्ज़ शकीलतान फिल मीज़ान आहे इन ई लफ़्ज़ सां तर्जुमतुल बाब सां इन हदीस जी मुताबिक़त आहे। समझ ऐं हदीस जो ताल्लुक़ या क़ुरान करीम जी आयत जो ताल्लुक़ वज़न आमाल सां। तव्हां पढ़ियो हूंदो पहिरीं पहिरीं इमाम बुखारी जेका हदीस आंदी आहे उहा आहे इन्नमल आमालु बिन्नियात व इन्नमा लिम्रिइन मा नवा फमन कानत हिजरतुहु इला दुनिया युसीबुहा अव इम्राती यतज़व्वजुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैह। उहा हदीस बि सनद जे लिहाज़ सां ग़रीब, आख़िरी हदीस बि सनद जे लिहाज़ सां ग़रीब। अव्वल हदीस में नियत जो बास हो, हिन में वज़न आमाल जो बास आहे। नियत मब्दा जो नालो आहे, वज़न आमाल गायत जो नालो आहे। इब्तिदाई हदीस जो मब्दा सां ताल्लुक़ हो, हिन हदीस जो गायत सां ताल्लुक़ हो। हाणे मतिलबु छा थियो, जेतिरो नियत में इख़्तिलास एतिरी अमल ऐं तौर जे अंदरि ॻराई थींदी वेंदी। दुनिया जे अंदरि अमल हूंदो आहे, नियत अंदरि शइ हूंदी आहे, अमल मतबू आहे, नियत अंदरि कल्ब में पई आहे। उन जे इख़लास या अदम इख़लास जो पतो न आहे। जॾहिं मैदान माशर क़ाइमु थींदो तॾहिं नियत अॻियां हूंदी, अमल उन जे पोयां हूंदो। जहिड़ी नियत जी कुवत हूंदी ओतिरो अमल जी कुवत हूंदी। उते मैदान माशर जे अंदरि नियत मतबू हूंदी, अमल उन जो ताबे हूंदो। त बहरहाल अव्वल हदीस जेका आहे साब इस्नाद जे लिहाज़ सां ग़रीब, ये आखिरी हदीस जेका आहे साब इस्नाद जे लिहाज़ सां ग़रीब। अव्वल हदीस जो ताल्लुक़ नियत सां, आखिरी हदीस जो ताल्लुक़ वज़न अमाल सां। वज़न अमल जो तरतुब आहे नियत ते, यानी उहा मब्दा आहे, हीअ गायत आहे। जेतिरी नियत जी पाकाई ओतिरी उहा नेकी जेका आहे सा अल्लाह वटि वज़नदार थींदी। कुरान करीम फरमाए थो वनज़उल मवाज़ीन यौमल क़ियामह, जॾहिं क़यामत जो मैदान क़ाइमु थींदो तॾहिं इंसाफ़ ऐं अदल जूं तराज़ूं असीं क़ाइमु कंदासीं, पोइ कंहिंसां बि बेइंसाफ़ी न कई वेंदी। सम्झ, हिते चार ॻाल्हियूं तव्हांखे सम्झायां। पहिरीं ॻाल्हि वज़न जे मुतालिक़, ॿी ॻाल्हि मौज़ून लहुम जे मुतालिक़, ऐं टी ॻाल्हि मौज़ून जे मुतालिक़, चौथी ॻाल्हि वाज़न जे मुतालिक़। मवाज़ीन इहो या जमा मीज़ान जो आहे या मौज़ून जो आहे, पर आम मुफ़स्सिरीन जो ख़्याल इहो आहे त मवाज़ीन जमा मीज़ान जो आहे। मीज़ान जी माना सामी, मवाज़ीन जी माना घणियूं तराज़ूं ऐं घणियूं सामियूं। मीज़ान हिस्सी हूंदो या मीज़ान मानवी हूंदो, इन में उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। आले सुन्नत वल जमात जो अक़ीदो ही आहे त क़यामत जे ॾींहुं इंसान जे अमलनि जे तोड़ण जे लाइ जेका मीज़ान क़ाइमु कई वेंदी, इहा मीज़ान हिस्सी हूंदी जंहिंजो कांटो हूंदो। ॿ पुड़ हूंदा, हिकिड़े पुड़ में नेकियूं रखियूं वेंदियूं, ॿिए पुड़ में बुराइयूं रखियूं वेंदियूं। नेकियुनि जे पुड़ मां जॾहिं नूरानी लाट निकिरंदी त उहो पुड़ ॻड़ो थी वेंदो, ऐं बुराइयुनि जे पुड़ मां जॾहिं ज़ुल्मत ऐं अंधेरी जूं ऊंधाइयूं निकिरंदियूं त उहो पुड़ हेठि थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। मीज़ान मां मुराद मीज़ान हिस्सी आहे। छो त क़ुरान करीम जे अंदरि आहे अम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु या व अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु, त मीज़ान ख़िफ़त ऐं सिकल सां मौसूफ़ आहे। ख़िफ़त ऐं सिकल सां मौसूफ़ इहो मीज़ान हिस्सी हूंदो आहे, न त मीज़ान मानवी।
नंबर 2 मुस्नद अहमद का हाफिज इब्न हजर रहमतुल्लाह अलैह हदीस नकल कई त फलो वज़िया फीही समावात सबो वल अर्ज़ो ला वसिया फरमाई त मीज़ान एॾो हूंदो जो उन जे हिकिड़े पुर जे अंदरि जेकॾहिं 7 ज़मीनूं 7 आसमान रखिया वञनि तब सामी जो पुर बची पवंदो। इन मां मालूम अचे थो त इहो मीज़ान जेको क़यामत जे मैदान में रखियो वेंदो इहो मीज़ान हिस्सी हूंदो, इहो मीज़ान मानवी न हूंदो। मोतज़िला जेके आहिनि या मुजाहिद ऐं आमश इन्हनि हज़रात जो ख़्यालु इहो आहे त मीज़ान मां मुराद मीज़ान मानवी आहे, यानी सामी कान रखबी, अल्लाह सी अदल ऐं इंसाफ़ कंदो। मीज़ान मानवी मां मुराद अदल ऐं इंसाफ़। हुननि जे लाइ 2 दलील आहिनि। हिकिड़ो चवनि था अमल जी तौर उहो माण्हू करे जेके ख़बर कंहिं क़िस्म जी न हुजे, अल्लाह खे हर हिक जे नेक ऐं बुरे हुजण जी ख़बर आहे, पोइ तोरण मां फ़ाइदो कहिड़ो। ॿिए ॻाल्हि जी हीअ आहे त इंसान जा अमल ऐं अक़वाल इहे तमाम जा तमाम आराज़ हूंदा आहिनि ऐं आराज़ जी बका आहे कान। जॾहिं हुननि जो वजूद ऐं बका कोन्हे, जीअं तव्हां शरअ क़ाइद में ॿुधी चुका आहियो त आराज़ जी बका चवंदा त बका बि अर्ज़, अर्ज़ बि अर्ज़, त क़यामुल अर्ज़ बिल अर्ज़ लाज़िम ईंदो, जेको सही कोन्हे। इन जे करे हुननि चयो त आराज़ जी बका कान्हे, तंहिंजे करे इन जी तौर कंहिं क़िस्म जी न थींदी। अल्लाह खे इल्म आहे, तंहिंजे करे तौर न थींदी। बाक़ी मीज़ान मां मुराद मीज़ान मानवी आहे, यानी अल्लाह सी अदल ऐं इंसाफ़ कंदो, कंहिंसां बेइंसाफ़ी न कंदो। ऐं इहो कौल जेको आहे सो जमहूर आले सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। उन्हनि वटि मीज़ान हिस्सी आहे। मोतज़िला जी पहिरीं ॻाल्हि त तौर मां फ़ाइदो कोन्हे, छो त अल्लाह खे इल्म आहे। असीं चवंदा बराबरि ख़ुदा खे हिन ॻाल्हि जो इल्म आहे त हीउ नेकोकार आहे, हीउ बदकार आहे, हिन जूं नेकियूं केतिरियूं आहिनि, हिन जूं बुरायूं केतिरियूं आहिनि, पर खामखा तोरण मां इहो मक़सदु कोन्हे। क़यामत जे ॾींहुं जेको मीज़ान रखी पाणे जे अमलनि जी तौर कई वेंदी, इहा ख़ुदा जे अदालती कार्रवाई जी तकमील आहे। इहा अल्लाह जे अदालती कार्रवाई जी तकमील आहे। जज ॾिसंदो आहे त मुंहिंजे साम्हूं हिन माण्हू हुनखे क़तल कयो, पर जज सम्झ जॾहिं अदालत में ईंदो आहे तॾहिं पंहिंजे उन चशमदीद मुशाहिदे जे करे मुजरिम खे सज़ा न ॾींदो आहे, शाहिद पेश कया वेंदा आहिनि। सम्झ ता त हुन कार्रवाई जी छा थी वञे, तकमील थी वञे। बाक़ी रहियो आराज़ जी बका आहे या कोन्हे, इहो हिकिड़ो फ़लसफ़ी मसइलो आहे। जीअं आस्ते आस्ते ज़मानो पोयां थींदो अचे तीअं अॻूं ॻाल्हियूं रद्द थींदियूं अचनि। पहिरीं चवंदा हुआ त अर्ज़ जो बका कंहिं क़िस्म जो कोन्हे, सम्झनि, तंहिंजे करे उहा शइ तंहिंजी तौर थी कंहिं क़िस्म जी नथी सघे। तंहिंजा जवाब अॻियां ॾियां पियो, पर मौजूद ज़माने साबित करे ॾेखारियो आहे त अर्ज़ जेके अक़वाल आहिनि इंसान जा, कंहिंखे बि रिकॉर्ड जे अंदरि महफ़ूज़ करे महीने या साल खां पोइ ॿिए खे ॿुधाए सघजनि था। हींअर त टेप रिकॉर्ड तव्हांजे साम्हूं जिन में अक़वाल जेके आराज़ आहिनि तिन खे महफ़ूज़ कयो वियो। हींअर त थर्मामीटर तव्हांजे साम्हूं आहे जिन में हरारत बुखार वग़ैरह कंहिंजी पैमाश कई वञे थी त ज़मीन में गर्मी केतिरी आहे, शिदत केतिरी आहे, हरारत केतिरी आहे, इहे सभु आराज़ जे क़बीले खां आहिनि, कंहिंजी पैमाश कई वञे थी त मौजूद दुनिया जूं तरक़ियूं जेके आहिनि ते इस्लाम जे साबिक़ ॻाल्हि जी तस्दीक़ जी कई आहे। सम्झ। नंबर ॿी ॻाल्हि त मौज़ून लहुम केरु हूंदा जिन जिन जा वज़न कया वञनि। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो त वज़न खां 3 जमातूं मुस्तस्ना हूंदियूं। हिकिड़ा अल्लाह जा नबी, उन्हनि जे अमलनि जी तौर कंहिं क़िस्म जी न कई वेंदी। इन्हनि नबियनि जे हुकुम में मुस्लमाननि जा बच्चा जेके सम्झनि तिफ़ल वारी हालत में मरी विया या उहे चरिया जेके बुलूगत वारे वक़्त ताईं चरिया हुआ, इन्हनि जे अमलनि जी तौर कंहिं क़िस्म जी न कई वेंदी। छो त तौर जे लाइ ज़रूरी आहे त ॿियो पासो बि हुजे, तव्हां त हिकिड़ो हल्को हुजे, ॿियो ॻरो हुजे। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी जमात गुनाहनि खां पाक हुई, उते गुनाहनि वारो पासो ई कोन्हे तव्हां त तौर कई वञे। सम्झे। तंहिंजे करे चयो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंजे आमार जी तौर न कई वञी। ॿियो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो त कुफ़ार जेके आहिनि तिन जी बि तौर कंहिं क़िस्म जी न कई वेंदी, छो जो उते नेकियुनि जो पलड़ो कोन्हे। कुफ्र जे हूंदड़ का बि नेकी, कुफ्र जे हूंदे का बि नेकी क़ाबिल क़बूल कोन्हे, त उते बुरायूं बुरायूं आहिनि, तंहिंजे करे तौर जो को सुवाल ई कोन्हे। फला नुकीमु लहुम यौमल क़यामत वज़ना।
तंहिंजे करे हुननि चयो त कुफार जूं जेके तिंजिर तराज़ू न थींदी, क्या उहे माण्हू हूंदा जिनके परवरदिगार आलम पंहिंजे फज़ल सां मुठ भरे बिना हिसाब ऐं किताब जे जन्नत में विझंदो, तिंजीर तौर कंहिं क़िस्म जी न कई वेंदी। ऐं तिरमिज़ी जी हदीस मां मालूम पियो थिए त उहे माण्हू जेके बिना हिसाब किताब जी जन्नत में वेंदा से 70,000 हूंदा, हर हिक सां गॾु 70,000 हूंदा। जॾहिं 70,000 हूंदा, हर हिक सां गॾु 70,000 हूंदा त पोइ जेकॾहिं तव्हां ज़रब ॾेई के मास्टर खां टोटल पुछंदा त 2 अरब सम्झनि 80 करोड़ माण्हू इहे थींदा जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। फरमाई त उन्हनि जी तौर कंहिं क़िस्म जी न कई वेंदी। इहो रायो आहे हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह जो। इमाम बुखारी चवे थो व इन आमाल बनी आदम, लफ़्ज़ आंदई बनी आदम जो लफ़्ज़ मलाए इहो नबियनि खे बि शामिल आहे, आम इंसाननि खे बि शामिल आहे, काफ़रनि खे बि शामिल आहे। त गोया के बुखारी जे कौल मां मालूम थियो त तौर सभिनि जी थींदी, नबी हुजनि, कुफार हुजनि, आमतुल मुस्लिमीन हुजनि, मुक़र्रबीन हुजनि, अतफालुल मुस्लिमीन हुजनि, मजनूनीन बवक़्त बुलूग़ हुजनि, सभिनी जी तौर जेका असां कई वेंदी। बाक़ी रहियो सुवाल त ॿियो पासो आहे कोन। सो हिन जे करे त कुफर कुल्ली मुशक्कत आहे। इमाम बुखारी खुद बाब रखियो आहे, बाबो कुफरन दून कुफर। हिकिड़ो कुफर ॿिए कुफर खां घटि आहे। अबू जाल बि काफ़र हो, अबू लाब बि काफ़र हो, अबू तालिब बि काफ़र थो अची वञे। ज़ाहिर ॻाल्हि आहे त अबू तालिब जो कुफर अबू जाल जे कुफर जो मुक़ाबिलो नथो करे सघे। ॿिन्ही जे कुफर में फ़र्क़ु आहे। कुफर जे करे वेंदा त ॿई जहन्नम जे अंदरि, पर जहन्नम जा तबक़ात मुख़्तलिफ़ था थी। जहन्नम जा तबक़ात साईं चओ मुख़्तलिफ़ था थी। जॾहिं जहन्नम जा तबक़ात मुख़्तलिफ़ आहिनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे त जंहिं तबक़े में अबू जाल हूंदो उन तबक़े में अबू तालिब त कोन हूंदो। त कुफार जे आमाल जी तौर कई वेंदी तां ते जहन्नम जे तबक़ात जी तायीन थी वञे। समझे? हाणे अबू तालिब त उहो जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हमदर्दी कई, हिमायत अची कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, नबी खां पुछियो वियो त अबू तालिब तव्हांजी हिमायत कई, तव्हां हुनखे फ़ाइदो कयो न? फरमायो त क़यामत जे ॾींहुं जहन्नम में सभ खां हल्को अज़ाब हिनखे हूंदो जो हुनजे पेरनि में जहन्नम जा जुता पाराया वेंदा, जंहिंजे करे दिमाग़ हिन जो 24 कलाक टहिकंदो पियो। पर सुवाल इहो आहे त कोई इहो अज़ाब जी तख़फ़ीफ़ पैगंबर जे सिफारिश जे करे थोरी आहे। सिफारिश त पैगंबर खे इजाज़ती कान ॾिनी वई त का मुशरिकीन जे लाइ सिफारिश को। इहो कुफरन दून कुफरन जे बिना ते आहे, तबक़ात जे बिना ते। सम्झे? अहिड़े नमूने सां अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिर आहिनि त सभु नाजी आहिनि, सभु जन्नत में आहिनि। सम्झ? इहो असांजो ईमान आहे। पर जन्नत जा तबक़ात त मुख़्तलिफ़ आहिनि या कोन्हे। ऐं असांजो इहो ईमान थो अची वञे त जेको असांजे पैगंबर जो मक़ाम आहे ॿियनि जो त मक़ाम उहो कंहिं क़िस्म जो कोन्हे। तंहिंजे करे सभु हिकिड़े मर्तबे में न हूंदा त अंबिया जेके आहिनि तिन जे आमाल जी तौर कई वेंदी तां त उन्हनि जे लाइ जन्नत जे तबक़ात जी तायीन थी वञे। तंहिंजे करे बुखारी रहमतुल्लाह अलैह सम्झे फरमायो बनी आदम, इन जे उमूम में सभु अची विया, तव्हां ऐं असां, नबी ऐं सम्झे न इहे कुफार सभु अची विया त तमाम जी तायीन थी। नंबर ॿियो त मौज़ून कहिड़ी शइ हूंदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे त वज़न उन शइ जो थींदो आहे जंहिं शइ जो वजूद हुजे। नमाज़ आहे, रोज़ो आहे, इहे अमल आहिनि, तुंहिंजो वजूद कंहिं क़िस्म जो कोन्हे। हाणे तौर कीअं थींदी? उलमा जा हिन में 4 कौल आहिनि। हिकिड़ो कौल इहो आहे त वज़न अमलनि जो कोन थींदो, नाम या अमाल जो थींदो। उहे दस्तावेज़ जंहिंमें अमल लिखिया विया आहिनि उहे त जवाहिर जे कबीरे खां आहिनि, आराज़ जे कबीरे खां कोन्हे। उन्हनि जी तौर कई वेंदी। जीअं हदीस बेताक हिन ते दलालत करे रही आहे। त बेताक वारी हदीस पंहिंजी जॻह ते आहे, थोरो वक़्तु एतिरो न आहे। सम्झ? ऐं ॿियो उलमा जो कौल इहो आहे जेको इब्न अब्बास जो कौल आहे त दुनिया जे अंदरि जेके बि अमल आहिनि तिन खे क़यामत जे मैदान जे अंदरि सूरतूं ॾिनियूं वेंदियूं। जॾहिं सूरतूं ॾिनियूं वेंदियूं तॾहिं इहे आमाल ज़ी अजसाम थी पवंदा। हाणे उन्हनि जी तौर कई वेंदी। इहो इब्न अब्बास जो कौल आहे। नबी थी फरमायो, असांजा दोस्त पुछंदा आहिनि त मुर्ज़ा जन्नत में तव्हां चओ था 500 हुरूं हूंदियूं, हे हूंदियूं, हे हूंदियूं। सम्झ?
जहन्नम के अंदर माण्हू खे थुल्हो करे उछलायो वेंदो, हमारी जबल जे करे उछलायो वेंदो, पुलसरात रखी वेंदी। इन्हनि सभी ते मौजूद ज़माने जा असांजा दोस्त एतिराज़ कनि था जेके उमूर आख़िरत खां नावाक़िफ़, पर उन्हनि खे पतो कोन्हे त इल्म जे हासिल करण जा टे ज़रिया आहिनि। हवास जी जिते हद ख़तम थींदी आहे उते अक़ल जी जिते हद ख़तम थींदी आहे उते नबूवत, ऐं सभ खां सही इल्मु उहो आहे क़तई यकीनी जेको पैगंबर जे ज़रिए पहुचे। अख वारो इल्मु कतई कोन्हे, अख वारो इल्मु अलील बा कलील बा, अख सां साम्हूं शइ ॾिसबी पोइ कान ॾिसबी, अख सां तॾहिं ॾिसबी जॾहिं महदूद हद ताईं उहा शइ हुजे, परे हूंदी कोन ॾिसी सघबी। अख सां तॾहिं ॾिसबी जॾहिं बसारत वारी कुवत मौजूद हुजे, नाबीन हूंदो, कुझु बि ॾिसी नथो सघे। अख सां जेको इल्मु ॾिठई आहे उहो कतई कंहिं क़िस्म जो कोन्हे। आवल ऐं टेॾो माण्हू पंहिंजे अख सां हिकिड़ी शइ खे ॿ शयूं सम्झंदो आहे, मालूम थियो त हवास जो इल्मु क़ाबिल एतमाद न आहे। जिते हवास की हद खत्म थींदी आहे उते अक़ल जी हद शुरू थींदी आहे। अक़ल वारो इल्मु क़ाबिल एतमाद न आहे। ओकला जो इख़्तिलाफ़ ख़ुदि हुन ते दलील आहे त अक़ल जो इल्मु क़ाबिल एतमाद न आहे। को चवे थो जान हादिस आहे, को चवे थो क़दीम आहे, को चवे थो आसमान जी हरकत आहे, को चवे थो ज़मीन जी हरकत आहे, को चवे थो आसमान ख़र्क़ ऐं इल्तियाम खे क़बूल करे थो, को चवे थो नथो करे। मालूम अचे थो त जॾहिं इन्हनि जा नज़रियात ओकला जा मुख़्तलिफ़ आहिनि ऐं मुतज़ाद आहिनि, हिकिड़े खे सही ॿिए खे ज़रूरु ग़लति चइबो, त अक़ल बि गारंटी कंहिं क़िस्म जी कोन्हे। जेकॾहिं गारंटी सदाकत ऐं क़तई इल्म जी आहे त ज़बान नबूवत आहे। अमर बिन आस लिखे वेठो, अब्दुल्ला बिन अमर बिन आस हदीसूं लिखे वेठो, नबी से ॻाल्हाइनि पिया, हुज़ूर जो कौल उथियण में सभु हदीस। तॾहिं अर्ज़ कई त अल्लाह जा रसूल तव्हां कावल वारी हालत में हूंदा आहियो, पोइ उन वक़्त में जेको तव्हांजे ज़बान मां ॻाल्हि निकिरे सा लिखी उम्मत ताईं पहुचायां या न पहुचायां? तॾहिं पंहिंजी ज़बान ॿाहिरि कढी ॿिनि आङुरियुनि में पकड़े नबी सी फरमायो उक्तुब फइन्नहु ला यख़रुजु मिन फ़ीहि इल्ला हक़। फरमायो कावल वारी हालत में हिन ज़बान मां जेका ॻाल्हि निकिरे सा बि लिखी उम्मत ताईं पहुचाए, छो त हिन ज़बान मां हक़ ई निकिरी सघे थो, ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे। नबूवत वारो इल्मु। हिकिड़ो स्पेशल डॉक्टर आहे, तपासण जा 500 रुपया वठे थो। जॾहिं दवा जो नुस्ख़ो तजवीज़ कई ॿिए ॾींहुं आहे डॉक्टर साहब हिन दवा मुंहिंजे भाउ खे नुक़सान कयो आहे, पन्नू फाड़े ॿी दवा लिखंदो आहे। डॉक्टर साहब तव्हांजी ॿी दवा जेका तंहिं में नुक़सान कयो आहे, मरीज़ ठीकु। जे शरबत दस्त वधाए कजाए, चई माखी जो शरबत प्यार। टे ॾींहं आयो चई मरण जहिड़ो आहे, चई माखी जो हुनखे शरबत प्यार। चौथे ॾींहुं आयो चई मुंहिंजो भाउ ठीकु थी वियो, चई सदक़ अल्लाह व कज़ब बतुल आखिक। जेको पहिरीं ॾींहुं नुस्ख़ो तजवीज़ कई आख़िर ताईं उहो ई आयो, उन में तरमीम हुजे, तब्दील हुजे, उन नुस्ख़े खे फाड़णु हुजे, कुझु बि कोन्हे। नबूवत वारो इल्मु आहे। पैगंबर महसूसात जी ख़बर थोरी ॾींदो आहे, माक़ूलात जी ख़बर थोरी ॾींदो आहे, मावराउल महसूसात मावराउल माक़ूलात जी ख़बर ॾींदो आहे। ग़ैब चइबो ई उन्हनि उमूर खे आहे जिते अक़ल ऐं हवास जी रसाई न हुजे। बाक़ी तव्हांजी अक़ल में जेकॾहिं का ॻाल्हि न आई त तव्हांजो अक़ल को हक़ ऐं सदाकत जी गारंटी आहे। आसमान थी कोन्हे, शरीयत जी इब्तिदा सतें आसमान खां। पर पोइ बि उलमा वीचारनि कोशिशि अची कई जन्नत जूं हुरूं छा आहिनि, तव्हांजूं जेके नुमाज़ूं पढ़ियूं क़बूल पइजी वञूं, उन नुमाज़ हूर जी शक्ल इख़्तियार कई। तव्हां जेको ज़िक्र कयो अल्लाह वटि क़बूल पइजी वियो, जन्नत जे अंदरि मेवे जे दरख़्त जी शक्ल इख़्तियार कई। इन्नमल जन्नत कीयान, जन्नत त ख़ाली मैदान जो नालो आहे। जन्नत जूं नेमतूं तव्हांजे अमलनि जूं सूरत। जन्नत ख़ुदि छा आहे, जहन्नम ख़ुदि छा आहे? जन्नत ईमान जी सूरत आहे, जहन्नम कुफ्र जी सूरत आहे। तंहिंजे करे जन्नत ऐं दोज़ख जी तक़सीम ईमान ऐं कुफ्र ते आहे। पुलसिरात छा आहे? सिरात मुस्तक़ीम जो फोटू आहे। सिरात मुस्तक़ीम जो पुलसिरात फोटू आहे। ऐं उते जेको उबूर थींदो तंहिंजो दारो मदार आमाल ते आहे। जेतिरियूं नेकियूं ज्यादा केतिरो रफ़्तार तेज़ मटण जी। दुनिया जे अंदरि तव्हां ॾिठो आहे कहिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे
त ताक़त सम्झ ऐं बेताक़ती जो मदार लताफ़त ऐं कसाफ़त ते आहे। जेका शइ जेतिरी लतीफ़ ओतिरी ताक़त वारी, जेतिरी कसीफ़ ओतिरी बेताक़त। बाहि हेठि बार मथे चढ़ंदी, मिट्टी जो कलो मथे उछला हेठि किरंदो, चए थो कसीफ़ आहे, ताक़त हुन में कोन्हे। मिट्टीअ खां मथे ताक़त पत्थर में, पत्थर खां मथे ताक़त लोह में, लोह खां मथे ताक़त बाहि में, बाहि खां मथे ताक़त पाणी में, पाणीअ खां मथे ताक़त हवा जे अंदरि, सभ खां ज्यादा ताक़त बनी आदम में आहे, जंहिंजो इन्हनि सभिनी शयुनि ते कंट्रोल आहे। फूक ई रबड़ जो आहे, ज़मीन ते पियो आहे, हवा ज़मीन ते पियो आहे। पेट्रोल लतीफ़ आहे, जेको हुन में पवंदो आहे त हुनखे उॾाईंदो आहे। नेकियूं इंसान खे लतीफ़ बनाईंदियूं आहिनि, गुनाह इंसान खे ॻरो बनाईंदा आहिनि। जॾहिं इंसान नेक आहे, पुलसरात वटि आयो, सुईअ खां त सन्नी, तलवार खां त तिखी, पर नेकियुनि जो पेट्रोल उनखे उॾाईंदो, न को पेर लॻंदो, न को तकलीफ़ महसूस थींदी। इतिराज़ करण जी गुंजाइश कयो, चओ मोदी साहब सम्झ हिनखे हिनजी ॼिभ जबल जेॾी हूंदी, हीअं हूंदी, पोइ मस्करी कंदा। इहा अल्लाह जी महिरबानी आहे जेका तव्हां मस्करी कयो। अल्लाह जो फ़ैसिलो आहे त जन्नत खे भरींदुसि, जहन्नम खे भरींदुसि। जहन्नम खे भरण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जहन्नम खे भरण जो, जंहिंखां मामूली ख़ता थी जल्दी ॾिसी मां हाणे जहन्नम में बवा इहा भरणी आहे, पहिरीं इहा पूरी करणी आहे। ॿियो इहो थियो त जेके वॾा वॾा थुला थुला गुनाहगार आहिनि, कारून आहे, फ़िरौन आहे, अबू जहल आहे, अबू लहब आहे, उतबो आहे, शैबो आहे, वलीद आहे, मुगीरो आहे, तव्हां वेठा आहियो, अवां का बि गुनाह थिया आहिनि, पर कंहिं मदरसे जा 5 रुपया खाधा हूंदा, पर कंहिं हुकूमत जो ॾरो कढी अरबूं रुपया खाधा हूंदा, त अल्लाह सिंह हुननि अरबनि वारे खे थुलियो करे हिन तंबू जहिड़ो करे जहन्नम में हणे। तव्हां त अहिड़ा बेईमान 5-7 पवनि त जल्दी बलिजी वञे, हिननि ग़रीबनि जी जान छुटी पए। इहा अल्लाह जो फज़ल आहे, जे लाइ खिलनि था। हौज़ कौसर छा आहे? सुन्नत मुहम्मदी जो नक्शो, सुन्नत मुहम्मदी। मरफ़ा बुखारी जी हदीस आहे, जॾहिं माण्हू उञाए रहंदा, उख़्तले जूं दूनहुम, त दीवार खड़ी थी वेंदी। नबी सी फरमाईंदो, या अल्लाह मुंहिंजा उम्मती आहिनि, फरमाईंदा इन्नका ला तदरी मा अहदसू बादक। ऐं पैगंबर तोखे पतो न आहे तोखां पोइ दीन जे अंदरि हिननि बिदतूं पैदा कयूं। हौज़ कौसर सुन्नत जो फोटो आहे, सुन्नत जो ज़िद बिदत आहे। जेको दुनिया में बिदत इख्तियार करे चुको आहे, उहो हिन सुन्नत जे तल ते अची नथो सघे। सम्झ त ॿियो कौल इहो कयो वियो त अमाल जेके आहिनि तिन खे अजसाम बनाए, तंहिंखां पोइ उन्हनि खे तोड़ियो वेंदो। 2 कौल थिया। ऐं या नाम आमाल खे छा कयो वेंदो, चओ तोड़ियो वेंदो। इमाम बुखारी छा थो चवे? इमाम बुखारी चए थो इन आमाल बनी आदम व कौल हम तूज़त, चए थो ख़ुदि अमल ख़ुदि कौल इहे तोड़िया वेंदा, इन्हनि आराज़नि खे तोड़ियो वेंदो। सम्झ ईअं न त इन्हनि खे सूरत ॾेई तंहिंखां पोइ तोड़ियो वञे। सम्झ या नाम आमाल खे तोड़ियो वञे, किन त चयो त ख़ुदि आमिरीन खे तोड़ियो वेंदो, पर चए थो ख़ुदि अमलनि खे तोड़ियो वेंदो। ऐं अमल जी तौर अल्लाह जे अॻियां वॾी कंहिं क़िस्म जी कोन्हे। जीअं ॿुधाए चुको आहियां त इहो मसालो दुनिया हींअर हल करे चुकी आहे त आराज़ जी पैमाश कई पई वञे दुनिया जे अंदरि। हींअर आराज़ जी ख़ुदि छा कई पई वञे, चओ पैमाश। पर चईनी कौलनि जे अंदरि तारुज़ कंहिं क़िस्म जो न आहे। चईनी कौलनि में तारुज़ न आहे। ही जेको क़यामत जे ॾींहुं इंसान जे आमाल जी तोड़ थींदी, इहो वज़न आमाल इंसान जे क़िस्मत जो आख़िरी फ़ैसिलो आहे। जॾहिं इंसान जे क़िस्मत जो आख़िरी फ़ैसिलो आहे त मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां तोड़ कराई वेंदी। माण्हुनि खे बि तोड़ियो वेंदो, नाम आमाल खे बि तोड़ियो वेंदो, अमलनि खे सूरत ॾेई बि तोड़ियो वेंदो, ख़ुदि अमलनि खे तोड़ियो वेंदो, ताकि हुनजो शक शुबो हटायो वञे त न जहिड़े तरीक़े सां तोड़ अख़्तियार कई तूं त ॾुआरी साबित थिए। तंहिंजे करे इन्हनि अक़वालनि में तज़ाद इख्तियार करणु सही कंहिं क़िस्म जो कोन्हे। इंसानी क़िस्मत जो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। जॾहिं इंसानी क़िस्मत जो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे त मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां तोड़ करे शक शुबे खे हटायो वियो। नंबर ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि, वाज़िन केरु हूंदो, तोड़ींदड़ केरु हूंदो। क़ुर चवे थो व नज़ाउ, मालूम थियो त वाज़िन अल्लाह जी ज़ात आहे। सम्झ। ऐं ॿियो कौल इहो आहे त वाज़िन मलकुल मौत आहे। टियों कौल इहो आहे त वाज़िन हज़रत जिब्राइल आहे। चौथों कौल इहो आहे त वाज़िन हज़रत आदम आहे जेको अब्दुल नास आहे। 4 कौल।
पर उलमा इते भी लिखियो त इन्हनि चईन कौलनि में कंहिं क़िस्म जो तारुज़ कोन्हे व नज़ो इतने मां मालूम थियो त वाज़िन अल्लाह आहे अल्लाह जे हुकुम निस्बत कई वई बहैसियत आमिर जे जीअं मजाज अकली में हूंदो आहे हज़मल अमीरुल जैश बतरीक़े कंहिंजे मजाज अकली जे मलकुल मौत ॾे निस्बत कई वई छो त मुर्दनि जा चालान पेश करण वारो मैदान माशर में उहो आहे जिब्राइल जे निस्बत कई वई छो त जिब्राइल उहो जेको कानून खुदाबंदी के दुनिया में आणींदड़ हो त जिते कानून खुदाबंदी जे शिकनी जो मुक़दमो हली रहियो आहे उते उन जो हुजण बि ज़रूरी आहे हज़रत आदम त सभिनी जो पीउ आहे बहैसियत सरपरस्त जे करे उहो मौजूद हुजे त को बि एतिराज़ कोन्हे तंहिंजे करे इन्हनि चईन जो जेकॾहिं निस्बत कई वई त उन निस्बत में को तज़ाद ऐं तारुज़ जेको आहे सो कंहिं क़िस्म जो कोन्हे टे नंबर की गाल चौथे नंबर की गाल आम तरह दुनिया के अंदर ईअं हूंदो आहे त जेको ॻड़ो पूरो हूंदो आहे उहो हेठि हूंदो आहे जेको हल्को हूंदो आहे सो मथे थींदो पर हिते मुहक़िक़ीन ख़्याल राजी ऐं मर्ज़ू जो ॿियो रखियो आहे फरमाई त मैदान माशर में जेका इंसान जे अमलनि जे लाइ सामी तोड़ी वेंदी उते ॻड़ो पूरो उहो हूंदो जेको मथे चढ़ंदो सम्झ छो त मथे आहे जन्नत कुरान शरीफ के अंदर आहे इंतहा जन्नतुल मावा सिदरतुल मुंतहा ते आहे हिन ज़मीन खां वठी सतें आसमान ताईं जहन्नम जो प्लाट आहे सतें आसमान जे छित खां पोइ जन्नत जो प्लाट आहे हिन ज़मीन खां वठी सतें आसमान ताईं जहन्नम जो प्लाट आहे सतें आसमान जे छित खां पोइ जन्नत जो प्लाट आहे त जेको नेकियूं हूंदियूं तंहिंजो पुल पंहिंजे मर्कज़ लाइ मैदान कंदो मर्कज़ हुनजी जन्नत आहे उहो मथे आहे त जेको मथे पुल चढ़ियो उन मां नूरानी लाइटूं लॻियूं उहो कामयाब जेको हेठि पुल किरियो जंहिंमां कारियूं लाइटूं जेके आहिनि ज़ाहिर अची थियूं उहो नाकाम उहो छा थियो चओ उहो नाकाम अची थियो ॿाहिरि इहो हिकिड़ो कौल आहे ऐं सम्झां थो मोदी हिन खां पोइ एतिराज़ बि कंदा हिन ते घणो सम्झनि पर इहो हिकिड़ो कौल आहे सम्झनि मुहक़िक़ीन जो कौल आहे राजी ऐं मर्ज़ू आहे सम्झ हाणे क़ुरान शरीफ़ जी आयत बाबो क़ौलिल्लाहि तआला व नज़उल मवाज़ीनल क़िस्त इहो थियो तर्जुमतुल बाब जेके क़ुरान करीम जी आयत सां शुरू कई जंहिंजा ॿ वजह ॿुधाए चुकुसि व अन आमाल बनी आदम व क़ौलहुम तूज़ब मोदी साहब वारा वेठा आहिनि माण्हू वधीक कुझु नथो सघे अमाल खे जमा करे आंदे कौल खे मुफ़रद करे आंदे हिकिड़ो त कोई एतिराज़ बि कोन्हे कौल मस्तर आहे जमियत जे लाइ ॻाल्हाए सघिजे थो पर कौल जी जेकॾहिं माहियत ऐं जिन्स माहियत वठिजे त जिन्स जो ताक़ुक़ सभिनी अफ़राद जे ज़िमन में थी सघे थो पर उहा बि ॻाल्हि छुटी अमाल जो तालुक़ जवारे सां आहे जवारे घणा आहिनि कौल जो तालुक़ लेसान सां उहा हिकु आहे तंहिंजे करे मुफ़रद करे आंदे माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जा जवाब ॾेई सघे थो व अन आमाल बनी आदम व क़ौलम तूज़न बा यूज़न बा इहे तोरिया वेंदा वकाल मुजाहिदीन इमाम बुखारी जी हिकिड़ी आदत आहे त जेको लफ़्ज़ आंदे उनजे मुनासिब जे करे ॿियो को लफ़्ज़ मिली वञे क़ुरान करीम जे अंदरि हम माना त मुनासिबत जे करे उनखे तर्जुमतुल बाब में आणींदो आहे पर उहो तर्जुमतुल बाब जे मुतअल्लिक़ात मां चवाईंदो आहे हाणे हेठि ॻाल्हियूं तर्जुमतुल बाब जे मुतअल्लिक़ात मां मथे वो नज़उल मवाज़ीन अल क़िस्त मस्तर आहे मवाज़ीन जेको आहे सो जमा थो अची वञे पर मस्तर ला युसन्ना वला युजमा सम्झ बाक़ी हमल या मुबालगत न आहे या मजाज बिल हज़फ आहे यानी ज़वातुल क़िस्त समझ या मजाज बिल हज़फ जे कबीरे का आहे व नज़उल मवाज़ीन ज़वातुल क़िस्त कुरान जी ॿी आयत आहे वज़नू बिल क़िस्तासिल मुस्तक़ीम त उते क़िस्तास जो लफ़्ज़ अचे पियो तंहिंजे करे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह उन जी तशरीह करे छॾी त मुजाहिद चयो त अल क़िस्तास तंहिंजी माना अदल आहे पर बिल रूमीअ ते रूमी लफ़्ज़ आहे बाक़ी सुवाल रहियो त इन्ना अंज़लना क़ुरानन अरबिया क़ुरान अरबी में आहे पोइ रूमी लफ़्ज़ छो आंदो पियो त रूमी जो मतिलबु कोन्हे त क़ुरान में अचण खां पोइ बि रूमी अची रहियो आहे जीअं रूमी आहे तीअं ई मुस्तारब अरबी थी चुको आहे या सम्झ अरबी जी लोगत एॾी वसी ऐं कुशादी थी अची वञे जंहिंजे वुसअत ते हर हिकु माण्हू वाक़िफ़ कोन्हे सम्झ मख़लूक़ात मां फ़क़ति अल्लाह जो रसूल हुनजे वुसअत ते वाक़िफ़ ॿियो वाक़िफ़ कंहिं क़िस्म जो कोन्हे पर जेकॾहिं न त मुख़्तसर मानी में हुनजो जवाबु अची चुको आहे त कंहिंखे अरबी चयो वियो या कंहिंखे बलीग चयो वियो आहे त बेतबार अक्सर अज़ा जे चयो वियो आहे लिल अक्सर हुक्मुल कुल इहे जेकॾहिं ॻाल्हियूं तव्हां आम न सम्झो त अव्हां जे लाइ ज़रूरी बि सम्झणु कंहिं क़िस्म जूं कोन्हे भई योकालो अल क़िस्तो मस्तरुल मुक़सिद साईं जिन कावड़ जी पवंदा त क़िस्त मस्तर मुक़सिद जी कीअं आहे
समझ मुक़सद आहे बाब इफ़ाल जो उनजी मस्तरता इक़साद समझ तंहिंजे करे इते अर्ज़ इहो आहे त मस्तर मस्तर ई मुक़सद जी मस्तर इक़साद जी मस्तर किस्त त गोया असुल न ॿुधाई असुल असुल ॿुधाई हिते छा ॿुधाई चओ असुल असुल ॿुधाई त मुक़सद जेको इक़साद खां इस्म फ़ाइल जो चइबो आहे उन इक़साद जी मस्तर जेका साब किस्ती अची वञे ऐं मुक़सद चइबो आहे आदिल हाणे इन जो बि असुल किस्त आहे पर कासिद जो असुल बि किस्त आहे पोइ अची फहुवल जाहिर कासिद जेको आहे सो चइबो आहे जाहिर खे यानी ज़ालिम खे हाणे सुवाल इहो आहे ॿिन्ही जो असुल त हिकु आहे पर मुक़सद वञी थो आदिल कासिद वञी थो ज़ालिम तंहिंजे करे किन उलमा लिखियो त मुक़सद वरतल आहे किस्त खां कासिद वरतल आहे कस्त खां किस्त जेको बिल कसर आहे तंहिंजी माना अदल जी आहे कस्त जेको बिल फत आहे तंहिंजी माना ज़ुल्म जी आहे तंहिंजे करे कासिद जी माना ज़ालिम आहे किन लिखियो त ॿई किस्त खां वरतल आहिनि पर मुक़सद जेको थियो तंहिंजी माना आदिल अची अथई छो त किस्त जी माना ज़ुल्म जी हुई बाब इफ़ाल जो हमज़ो कॾहिं कॾहिं सल्ब जे लाइ बि ईंदो आहे त गोया का ज़ुल्म जो सल्ब थी वियो त अदल थी वियो सभु तंहिंजे करे बि हिन ते को एतिराज़ कोन्हे हाणे अॻियां सनद आहे हाणे हेॾा न्याय दुनिया जे अंदरि कानून कहिड़ो आहे त इंसान मरंदो आहे पंहिंजो माल छॾे मरंदो आहे उनखे तरको चइबो आहे उनखे मादी वरासत चइबो आहे मादी वरासत कंहिंजो हक़दार को बि शख़्स तॾहिं थी सघे थो जॾहिं मैयत सां पंहिंजो नसब साबित करे नसब साबित न कई आहे लालकाणे में माण्हू मरी वियो तूं चवंदे त हिनजी मिल्कियत मौली साहब मूंखे ॾियो असां तोखे तॾहिं ॾियूं जॾहिं साबित कर त तूं हुनजो पुटु आहीं वारस आहीं त मादी वरासत आहे यानी तरको कंहिंजो वारस इंसान तॾहिं थींदो आहे जॾहिं नसब साबित करे पैगंबर जी वरासत इल्म थी अची वञे पैगंबर जो जेको वरसो इल्म थो अची वञे सम्झनि उहो साबित पैगंबर जो इल्म तॾहिं ईंदो जॾहिं पैगंबर जो वरसो जेको आहे सो पंहिंजे लाइ छा करे थो नसब साबित करे सनद हूंदी आहे जेका मुतअल्लिम ऐं शागिर्द जो नसब पैगंबर जे ज़ात सां पैदा कंदी आहे हाणे तव्हांजो पे जेको छिकबो मौली अली मोहम्मद खां वठी मथे चलंदा वेंदा उन लाइन में हुजूर ताईं चलंदा वेंदा उन लाइन में बुखारी हूंदो उन लाइन में छा हूंदो बुखारी बि हूंदो तव्हां ही बुखारी हदीस पढ़ण खां पोइ बुखारी जा रुहानी पुट थी चुका आहियो आख़िरी तव्हांजो सरपरस्त आला मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे जॾहिं आख़िरी सरपरस्त आला मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे त इल्म उनजो वरसो आहे तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा जा रुहानी पुट आहियो इन हदीस तव्हांखे हुजूर जो रुहानी पुट बनायो सनद का मामूली शइ इन सनद आली जे हासिल करण जे लाइ उलमा केतिरा सफ़र कया अब्दुल्ला बिन मुबारक खां पुछियो वियो तुंहिंजी ज़िंदगी जूं पसंदीदा शयूं कहिड़ियूं आहिनि चई ओ हिब्बो बैतन खालियन व सनदन आलिया घर ख़ाली हुजे सनद आली हुजे वास्ता थोरा हुजे इब्न सीरीन चयो त इन हाज़ल इल्म दीन फंज़ुरू अमन ताख़ुज़ून दीनहु ही इल्म दीन आहे तव्हां जाचो त कहिड़नि माण्हुनि खां दीन हासिल करियो था उन्हनि में अदालत तक़वा मुरुवत हाफ़िज़ो परहेज़गारी औसाफ़ मौजूदु आहिनि या मौजूदु कंहिं क़िस्म जो कोन्हे चयो वियो त लौलल इस्नाद लकाल मनशा माशा ही जॻह गुमराही फैली आहे सभई इन्हनि जे करे त फैली आहे छोकिरियूं जेके अची वेठा आहिनि जिन वटि का सनद जी हैसियत कोन्हे सनद जी माना कोन्हे चई छॾियूं हदीस रसूलुल्लाह हीअं चयो खला कूड़ हली छॾियूं हुजूर इहा सनद आहे जंहिंजे करे तालिब इल्म जो नसब पैगंबर सां मिले थो इहा सनद आहे जंहिंजे करे पैगंबर जे कलाम जा अल्फाज़ ऐं मानी इन सनद वारे नूरानी सिलसिले जे ज़रिए तव्हांजे कल्ब में पहुचनि था इहा सनद आहे जंहिंजे करे तव्हांजे कल्ब जी मुनासिबत पैगंबर जे कल्ब सां पैदा थी थिए ऐं इल्म जो मर्कज़ पैगंबर जो सीनो आहे जंहिंजी मुनासिबत जेतिरी उन सीने सां अथई ओतिरो उहो शख़्स इल्म में ॿाहिरि जेतिरी पैगंबर जे सीने सां पासीरा थींदा वेंदा ओतिरो इल्म खां हटंदा वेंदा जेतिरी सुन्नत इख्तियार कयां लिबास तरीक़ो तर्ज़ ॻाल्हाइण उथण वेहण अख़लाक जेतिरो पैगंबर सां मुनासिब हूंदो ओतिरो तव्हांजे इल्म में क़ुवत पैदा थींदी पैगंबर जो वरसो ही इल्म तंहिंजे करे चयो वियो त ही अहिड़े क़िस्म जो अज़ीम इल्म जेको तव्हांखे पैगंबर जो वास्तो बनाए इनखे दुनिया कमाइण जो जेकॾहिं तव्हां ज़रियो बनायो त तव्हां कमी न आहियो पोइ तव्हांजो को मक़ाम अल्लाह वटि न आहे
हेॾो अज़ीम शान इल्म कंहिंखे खणियो पोइ सनदूं ॾेखारियो कॉलेज में पिया हलंदा हमें अपना बना लो उनजो को मक़ाम इस्लाम में न आहे मल्लम यतग़न्न बिल क़ुरान फलैसा मिन्ना जंहिंखे क़ुरान जी दौलत मिली इहो अल्लाह जे अर्श अज़ीम जो खज़ानो आहे पोइ बि जेकॾहिं पाण खे गनी न सम्झई ॾिसई न मूं वटि कुझु बि कोन्हे फरमाईं इहो बेनसीब असांजी जमात मां न आहे हिन जो मक़ाम वॾो आहे सनद हिन सनद खां पोइ तव्हां मुस्तनिद आलिम चवाईंदा मालूम थियो त मौली साहब मुताले वारे इल्म आलिम पाण खे आलिम नथो चई सघे मौदूदी खे आलिम कोन चइबो छो त हुनजो इल्म सनद वारो कोन्हे मुताले वारो इल्म हज़ार लफ़्ज़नि खां मौसूफ़ हूंदो आहे तव्हां ज़हन जा गबीब हुजो पर सनद जे बरकत जे करे ॻाल्हि सही तव्हांजे दिमाग़ में वेंदी हूअं तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि सही नथी वही सही मुताले जो इल्मु लफ़्ज़नि वारो इल्मु आहे ख़तान वारो इल्मु आहे मुताले कंदे कंदे केतिरा परवेज़ी बणिजी विया गुमराह थी विया केतिरा ग़ैरत हीअ आहे जेको अबरो सबरो उस्ताद जे अॻियां गोॾा जी बणियो थो जंहिं एतात इख़्तियार कई अल्लाह जो फज़ल हुन ते नाज़िल अथई सही रहनुमाई इहा सनद आहे जंहिंसां छा आहे हिन सनद में को मामूली माण्हू हे जेके बारी वेठा आहियो सभु पाकिस्तान गॾु कर हिकिड़े अहमद बिन अशकाब जो बि अॼु मुक़ाबिलो नथा करे सघनि حدثنا احمد بن اشقاب قال حدثنا محمد بن فضيل عن عمارة بن القعقاع عن ابي زرع عن ابي هريره رضي الله تعالى عنه ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर हाणे वक़्तु मूं वटि न आहे قال النبي صلى الله عليه وسلم कलिमतान हबीबतान इला रसूल कलिमतान इहा ख़बर आहे मुक़द्दम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम मुब्तला मुअख़र हे सभु मातू वाले गॾिजी थिया आहिनि ख़बर मुक़द्दम तक़दीम में ख़बर तशवीक़न लिसामिया सामे के शौक़ ॾियारण जे लाइ त इंतज़ार में रहे बाक़ी कलिमतान मां मुराद आहे हिते उर्फ़ी कलमो मुराद आहे जेको कलाम खे बि शामिल आहे कलिमतान हबीबतान एल रहमान हदीस जो मतिलबु छा आहे एल रहमान जो लफ़्ज़ आहे हदीस जो असली मक़सदु अल्लाह जे रहमत जे वुसअत खे बयानु करणो आहे त हे बाना तुंहिंजे उम्मत जे लाइ कानून कहिड़ो आहे अमल कलील अजर कसीर अमल छा कलील अजर कसीर ऐं इहो कानून पैगंबर खे मेराज वारी राति मिलियो जॾहिं 5 नमाज़ूं रहियूं चई फज़ालिक खमसून वज़ालिक खमसून ला युबद्दलुल क़ौलु लदय्य इहे 5 बि आहिनि 50 बि आहिनि मुंहिंजे ॻाल्हि में तब्दील न ईंदी आहे तक़दीर जे दफ़्तर में 50 लिखियल आहिनि तंहिंजे करे पोयां सवाबनि थो लिखायां अमल 5 जो वञी करियो अमल 5 जो सवाब 50 जो इहो कानून उन राति मिलियो तरमीम तक़दीर जे दफ़्तर जा बि क़िस्म हूंदा आहिनि मुअल्लक़ हूंदी आहे मुबरम हूंदी आहे हज़रत दाऊद जी उमिरि हुई 60 साल हज़रत आदम खे वणी वियो हज़रत आदम जी उमिरि हुई 100 साल कि या अल्लाह 40 साल मुंहिंजी उमिरि जा न केॾे हाणे छा दाऊद जा 100 साल आदम जा 960 साल 960 साल पूरा थिया मलक अची डंडो खणी वेही रहियो कि मुंहिंजी उमिरि जा 40 साल जा अञा रहिया पिया कि तूं पंहिंजे पुट दाऊद खे न चई न आदम खे विसराई त सभिनी खे विसराई पर सुवाल इहो त दाऊद जी उमिरि जॾहिं 60 साल लिखियल हुई त पोइ हुन में 40 जो इज़ाफ़ो कीअं थियो उहो ईअं लिखियल कान हुई 60 साल लिखियलु त 60 वाधू 40 बराबरि 100 दफ़्तर तक़दीर में ईअं लिखियलु आदम जी लिखियलु 1000 काटियूं 40 बराबरि 960 जेको लिखियलु हो तंहिंजो तरीक़ो इहो हू तरीक़ो जेको आहे सो लिखण जो कंहिं क़िस्म जो कोन त तशवीक़ सामे चयो हबीब वुसा ते अमल त अमांजो अमल थोरो अमांजो अमल कहिड़ो आहे फजर जी नमाज़ सुभाणे नमाज़ पढ़ी लासमर बाद ऐशा थलो वही ॾचर पोइ न कयो कचारियूं न कयो सुम्ही रहो तव्हां त फजर ते ग़लति असर न पए फजर जमात सां पढ़ सोमाणी जमात सां पढ़ राति जा 2 पासा मज़बूत जल विच में 10 कलाक जेके हुंगड़ा पिया सॼी राति इबादत में दाख़िल अमल कलील अजर कसीर हिकिड़ो लफ़्ज़ पढ़ 10 जी 5 नमाज़ूं पढ़ 50 जो सवाब हज़रत इब्राहिम वीचारे कयो ई कोन सत्य आसमान ते हुज़ूर जिन खे त को हो हुज़ूर जिन त उनजे दीन जे तकमील जे लाइ आयो मूसा चयो चल इब्राहिम खलील हो मूसा कलीम हो वकील अंबिया जो मूसा हो इब्राहिम त खलील हो खुलत मक़ाम रज़ा जो आहे जेको खलील हूंदो आहे ते जेको ॿार रख सो सही सघे बाक़ी कलीम पुछी पियो उम्मत खे मुसीबत में थो विझे ऐं वॾी 50 ते कयो पर 5 बि कोन पढ़ी सघंदी वकील अंबिया हज़रत मूसा तंहिंजे करे आदम सां जेको मुनाज़रो थियो हो आलम अरवा में तंहिंजे लाइ इंतिखाब मूसा जो कयो सभु को पुट पे सां ॻाल्हाए कोन सघंदो आहे तंहिंजे करे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो छा कयो वियो चओ इंतिखाब कयो वियो बहरहाल इहा ॻाल्हि जुदा हबीबतान एल रहमान इहा वसफ़ाए ग़ैबी खफ़ीफ़तान अल लिसान इहा वसफ़ाए हिस्सी
सकीलतान फिल मीज़ान इहा वसफ़ आहे मानवी ऐं सकीलतान फिल मीज़ान इन सां मुनासिबत पैदा थी। ॿ कलमा अहिड़ा आहिनि जेके अल्लाह खे प्यारा आहिनि, ॻाल्हाइण में बिल्कुलु हल्का आहिनि, महिनत करणी कान थी पए, क़यामत जॾहिं हुननि जो सवाब बेवड़ा जो पुणे खे खणी जन्नत ते वञी पहुचाईंदा। सम्झ उहे कहिड़ा कलमा? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान। सुभान जी माना अल्लाह जी ज़ात हर क़िस्म जे ऐब खां पाक आहे। हमद जी माना ख़ुदा जी ज़ात तमाम कमालात सां मौसूफ़ आहे। सुभान सिफ़ात सल्बीअ मां आहे, हमद सिफ़ात सुबूती मां आहे। सुभान सिफ़ात जलाली मां आहे, हमद सिफ़ात जमाली मां आहे। सुभान मर्तबो तख़लीअ जो आहे, हमद मर्तबो तहलीअ जो आहे। तख़लीअ पहिरीं हूंदी आहे, तहलीअ पोइ हूंदी आहे। भित साफ़ पहिरीं कबी आहे, चिट पोइ कढिबो आहे। तंहिंजे करे सुभान खे छा कयो? मुक़दम कयो। ख़ुदा जी तौहीद या मकाम उलूहियत कंहिंजी तकमील टिनि शयुनि सां थींदी आहे। हिकिड़ी तंज़ीह हुजे, ॿी तनवीह हुजे, टी तकबीर हुजे। हिते जेका आहे टई शयूं अची वयूं सुभान अल्लाह व बिहम्दिही। हिन जुमिलो अहिड़ो आहे जंहिंमें तौहीद जी तकमील कई वई। बुखारी जो आख़िरी लफ़्ज़ अल अज़ीम आहे। सम्झ इहा हदीस आख़िर में लॻाए ॿुधाई त जेको आयो आहे सो फना थियण वारो आहे, बाक़ी रहण वारी अज़मत ख़ुदा जी आहे। नेणन ठार मोहम्मद तो तां सदके थिया। हेलो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम غلبت الروم في أدنى الأرض وهم من بعد غلبهم سيغلبون في بضع سنين لله الأمر من قبل ومن بعد يومئذ يفرح المؤمنون بنصر الله ينصر من يشاء وهو العزيز الحكيم عزيز الرحيم ठार मोहम्मद तो तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथा हो तोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा हो मदनी मुस्तफ़ा अहमद अफजल अतयब अतहर पाके ज़ह अमिरन खां अहमद अफजल अतयब अतहर पाके ज़ह अमिरन खां तुंहिंजे ख़ातिर थिया हिन जग ते रहमत जा वसकारा मदनी मुस्तफ़ा तुंहिंजे ख़ातिर थिया हिन जग ते रहमत जा वसकारा मदनी मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा हो मदनी मुस्तफ़ा नेणन ठार मोहम्मद तू तां सदके थिया 112 नेणन ठार मोहम्मद तू तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथा हो तोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा हो मदनी मुस्तफ़ा मौलिद तुंहिंजो मक्को आहे मदफन बणियो मदीनो मौलिद तुंहिंजो मक्को आहे मदफन बणियो मदीनो मौलिद तुंहिंजो मक्को आहे मदफन बणियो मदीनो शहर बि तुंहिंजा भागन भरिया वाह जो इज़्ज़त वारा मदनी मुस्तफ़ा शहर बि तुंहिंजा भागन भरिया वाह जो इज़्ज़त वारा मदनी मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा हो मदनी मुस्तफ़ा नेणन ठार मोहम्मद तू तां सदके थिया 112 नेणन ठार मोहम्मद तू तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथा हो तोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा हो मदनी मुस्तफ़ा सोहणो सिद्दीक़ो असहरो तुंहिंजो उमर बि ॾाढो प्यारो सोहणो सिद्दीक़ो असहरो तुंहिंजो उमर बि ॾाढो प्यारो
सुहिणो सिद्दीक़ असहरो तुंहिंजो उमर बि ॾाढो प्यारो सभई सहाबी हादी महदी चिमकन था ॼण तारा मदनी मुस्तफा सभई सहाबी हादी महदी चिमकन था ॼण तारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथां हो थोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा जंहिंजे घर में वारे वारे नबीअ जूं आयूं बन्याणियूं जंहिंजे घर में वारे वारे नबीअ जूं आयूं बन्याणियूं जंहिंजे घर में वारे वारे नबीअ जूं आयूं बन्याणियूं ॿिन नूरनि जो साहबो सुमा ॿुध तो दिलि सां प्यारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथां हो तोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा हैदर सफदर शेर खुदा जो राणी जंहिंजी ज़हरा हैदर सफदर शेर खुदा जो राणी जंहिंजी ज़हरा हैदर सफदर शेर खुदा जो राणी जंहिंजी ज़हरा हसन हुसैन अली जा बचड़ा जन्नत जा शहपारा मदनी मुस्तफा हसन हुसैन बयन जा बचड़ा जन्नत जा शहपारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथां हो तोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा खालिद खुल्क मुहम्मद जो आपा को किताब खुदा जो खालिद खुल्क मुहम्मद जो आपा को किताब खुदा जो खालिद खुल्क मुहम्मद जो आपा को किताब खुदा जो वाज़ेह हुक्म इलाही पर तू सामोह खुशी तारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 नेणन ठार मुहम्मद तू तां सदके थिया 112 तुंहिंजो शान मथां हो तोड़े गॾजन नूरी सारा मदनी मुस्तफा मुहम्मद मुस्तफा हो मदनी मुस्तफा कुदरत सां है कादिरो पाहे जे कुदरत सां ॾिसो रंग रचाया गोना गोन रहमत जा आसार ॾिसण में रहमत जा आसार ॾिसण में ज़ाहिरो आया गोना गोन ज़ाहिरो आया गोना गोन मथे नज़र करे अखियूं खोले मथे नज़र करे अखियूं खोले सो नज़ारा नूर सदा दे
सो नज़ारा नूर सदा सिजु चंद्र कतियूं तारा सोहणा सिजु चंद्र कतियूं तारा सोहणा बारे बनाया गोना गो बारी बनाया गोना गोनो कादिर पाए जे कुदरत सा सुरंगर चाया गोना गोनो रहमत जा आसार निशान रहमत जा